नाज़रीन, पाकिस्तान भारत जे दिफ़ा वारे वज़ीर जी सिंध बाबत बयान जी मज़म्मत कंदे चयो आहे त भारतीय क़यादत चिड़ ॾियारींदड़ बयाननि खां पासो करे परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त राजनाथ सिंह जो बयान ख़तरनाक ज़हनियत जी अकासी करे थो। वहम ऐं गुमान ते ॿधल ऐं तारीख़ खे ख़तरनाक हद ताईं टोड़ींदड़ ऐं मोड़ींदड़ बयाननि जी मज़म्मत कयूं था। परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान समूरनि तकरारनि जो पुरअमन हल चाहे थो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ही ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पाकिस्तान भारत जे दिफ़ा वारे वज़ीर जी सिंध बाबत बयान जी मज़म्मत कंदे चयो आहे त भारतीय क़यादत चिड़ ॾियारींदड़ बयान खां पासो करे परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त राजनाथ सिंह जो बयान ख़तरनाक ज़हनियत जी अकासी करे थो। वहम ऐं गुमान ते ॿधल ऐं तारीख़ खे ख़तरनाक हद ताईं टोड़ींदड़ मोड़ींदड़ बयाननि जी मज़म्मत कयूं था। परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान समूरनि तकरारनि जो पुरअमन हल चाहे थो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे।